सिंधियत जो सवाल। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। मां नूर बेगम अडवानी तव्हां सभिनी जो स्वागत थी करियां। पर मूंखे ईअं छो पियो लॻे त मूं सां गॾु हिते ॿियो बि केरु आहे। ईअं त कोन्हे त जेको अॻे हफ़्ते वारो भूत हो सो हाणे हिते अची वियो आहे। इन सुवाल जो जवाबु बाबा केरु ॿुधाईंदो? कंहिं नेठि कूड़ ॻाल्हाए इहो खून कयो। दीदी लाइट बंद चालू क्यों हो रहा है? पता नहीं, होगा कुछ कनेक्शन का प्रॉब्लम। कहीं भूत तो नहीं? नहीं भूत कुछ नहीं होता है, कुछ कनेक्शन का ही प्रॉब्लम होगा। दीदी क्या हो रहा है? तू चल मेरे साथ, कुछ नहीं है, तू चल मेरे साथ। कहिड़ी मदद? हिकिड़ो अहिड़ो रहस्य आहे जेको मुंहिंजे मौत सां जुड़ियल आहे। 15 अगस्त जो ॾींहुं हो, मां पंहिंजे कमरे में वेठी ओचितो कंहिं अची पुठियां मूंखे मारियो ऐं मुंहिंजी मौत थी वई। मूंखे ख़बर ई न पई त मूंखे कंहिं मारियो। ॿुधायो मां कीअं थी ॿुधाए सघां? मूंखे कीअं ख़बर पवंदी? छा बि करियो पर मूंखे ॿुधायो त उहो केरु हो खूनी जंहिं मुंहिंजी मौत कयो। मां कीअं थी ॿुधाए सघां? तव्हां प्लीज़ मुंहिंजी कुझु मदद करो, मूंखे ॿुधायो त छा थियो हो। मूं ॾाढी कोशिशि कई त मां पतो लहां त मुंहिंजो खूनी केरु आहे। ओॾीमहिल मुंहिंजो घोटु, मुंहिंजी पड़ोसी, मुंहिंजो माली ऐं मुंहिंजी माई सभु मौजूदु हुआ। उन्हनि मां कंहिं कोन सवलो जवाबु ॾिनो। घोटु ओॾीमहिल टीवी ॾिसी रहियो हो, मुंहिंजा पड़ोसी ओॾीमहिल शादीअ ते विया, मुंहिंजी माई ओॾीमहिल पोस्ट ऑफिस में वई हुई, माली बगीचे में हो, ॿार रांदि वेठा कनि। पंजनी मां कंहिं न ॿुधायो त मुंहिंजो खून कीअं थियो। जल्दी ॿुधाए, जल्दी ॿुधाए। दीदी मां कुझु चवां? जो मूंखे लॻे थो हिननि जे पति हिननि जो खून कयो हुन। चुप कर, वधीक न ॻाल्हाए। न हिकु मिंट। कीअं कंदो मुंहिंजो खून? न तव्हांजे पति खून कयो हूंदो। जल्दी ॿुधाए। हाँ, तव्हांजो पति टीवी पे ॾिठो, तव्हांजो माली हुन जल्दी ॿुधाए। हाँ, तव्हांजी माई हाँ, तव्हांजी माई हूंदी, हुन कूड़ पे ॻाल्हायो। छो त 15 अगस्त जे ॾींहुं पब्लिक हॉलीडे हूंदो आहे ऐं सभई पोस्ट ऑफिस बंदि हूंदा आहिनि सॼो ॾींहुं। अरे मूंखे त अॻे ई ख़बर हुई त इन ई खून कयो हो। त हाणे हलो अॻे हफ़्ते जो सवाल, उन जो सही जवाबु ऐं विनर्स ॾांहुं। गुज़िरियल हफ़्ते पुछियल सवाल हो त हिन ज़ाल यानी उन भूत जो खून कंहिं कयो हो। सही ऑप्शन हो ई, माई यानी मेड सर्वेंट। छो त हुन पुलिस खे जवाबु ॾिनो हो त हूअ पोस्ट ऑफिस वियल हुई, जॾहिं कि 15 अगस्त ते पोस्ट ऑफिस बंदि रहंदो आहे। त सही जवाबु ॾियण वारनि मां विनर्स आहिनि तव्हां सभिनी विनर्स खे लख लख वाधायूं।
त गुज़िरियल हफ़्ते जो सवाल त थी वियो, त हाणे अचो त ॾिसूं हिन हफ़्ते जो सवाल छा आहे। हिन सस्पेंस में असली कूड़ ॻाल्हाइण वारी मेड सर्वेंट कातिल जो नालो सिंधु दर्शन जी टीम मां कंहिं सुझायो हो? ऑप्शन आहिनि ए नंढी ॿार अंशिका शर्मा, बी कृतिका पंजाबी, सी नूर बेगम अडवानी। त खणो मोबाइल या कंप्यूटर, ॾियो जवाब साम्हूं ॾेखारियल मोबाइल नंबर ते या ईमेल आईडीज़ ते। जवाब ॾींदे पंहिंजो पूरो नालो, पंहिंजी जॻह जो नालो ऐं सही ऑप्शन ॾियणु न भुलिजंदा। ओवर टू नूर बेगम। त हाणे मां नूर बेगम अडवानी तव्हां सभिनी खां वठां थी इजाज़त। कवल ख़ैर, वरी ईंदड़ हफ़्ते ज़रूरु गॾिजंदासीं। उमेदु आहे त तव्हांखे हीउ प्रोग्राम ज़रूरु सुठो लॻो हूंदो। त जे ईअं आहे त महिरबानी करे जल्दी खणो फ़ोन ऐं असांखे कयो SMS करण में तव्हांजो कुझु कोन वेंदो, पर असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। तेसिताईं जय झूलेलाल। तव्हांखे असांजो ही प्रोग्राम कीअं लॻो? सुठो लॻो न? न न न सुठो ई लॻो हूंदो, छो न सुठो लॻंदो? त मां चंदा वीरानी ऐं मां कृतिका पंजाबी वठूं था इजाज़त। गुड नाइट। शबा ख़ैर, शुभ रात्रि। सदाई गॾु।